सिंध शागिर्द सभा जे सॾ ते मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि पारां दौलतपुर सफ़न प्रेस क्लब आॾो फीस माफ़ करण ऐं ऑनलाइन क्लासिस हलाइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते शागिर्द अॻवान अब्दुल गफ़ार उनड़, नज़ीर सिंधी, ज़ुबैर माछी, इमदाद माछी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त यूनिवर्सिटी जा 80% शागिर्द ॿाहिराड़ी में रहनि था, जिते बिजली ऐं नेट जी का बि सहूलियत मुयसर नाहे ऐं न ई ग़रीब शागिर्दनि वटि एतिरा वसीला आहिनि जो उहे ऑनलाइन क्लासिस में हिसो वठी सघनि। हुननि वधीक चयो त कोरोना बीमारी सबबि मुआशी सूरत हाल बेहतर न हुअण सबबि गरीब वालिदैन खे फीस अदा करण जी ताक़त न आहे। इन लाइ हुकूमत ऐं यूनिवर्सिटी जी आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शागिर्दनि जी फीस माफ़ करे SOP तहत क्लास शुरू कया वञनि त जीअं हू पंहिंजी तालीम मुकमिल करे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघनि। मोहम्मद अली जोखियो, काश न्यूज़, दौलतपुर सफ़न।